सुगड़े सा परे खाया तोला सुखड़ी खणी आया हूं। हाँ वाकई तव्हां परे खां आया आहियो मूंखे इहा ख़बर आहे मन तव्हां असां लाइ चैलेंज खणी आया आहियो बिल्कुल बिल्कुल चैलेंज खणी आया हूं। साईं तव्हांजी गुज़ारत बिल्कुलु भञंदासूं जहिड़ो हाल आहे बिल्कुलु ज़ोर साईं ज़ोर बि लॻाईंदासूं ज़हन बि लॻाईंदासूं आहे परायो कुझु पर तव्हां बिस्मिल्लाह करे सुखड़ी जो पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। पेर संभाल गुज़ारत चए थी अदाड़े उमिरि मूंखे तुंजन में था पंजा मारनि। वाह साईं वाह 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 अदाड़े उमिरि मूंखे तुंजन में था पंजा मारनि। पंजा मारनि वाह साईं वाह वाह जी सुखड़ी आहे अदाड़े उमिरि मूंखे तुंजन में था पंजा मारनि। पंजा साईं हथ नथी चवे अञा बचे पंजा साईं उज़बा वार नथी चवे बचे पंजा साईं छा थी चवे पंजा साईं सोट के मासा त नथी चवे बचे पंजा साईं ॾाॾा के परॾाॾा नथी चवे बचे बाबा पंजा साईं छा थी चवे पंजा साईं उज़बा के हथियार नथी चवे बचे साईं के चाकू के छुरा नथी चवे बचे वाह साईं वाह अदाड़े उमिरि मूंखे वराए ॾे साईं। गुज़ारत चए थी अदाड़े उमिरि मूंखे तुंजन में था पंजा मारनि। तुंजन में था मूंखे पंजा मारनि पंजा पंजा साईं खिलण नथी चवे अञा बचे साईं रोवण नथी चवे बचे साईं उञ का बुख का प्यास नथी चवे बचे अञा बचे बचे साईं पंजा पेर नथी चवे बचे पंजा नुंहुं नथी चवे बचे पंजा साईं अखियूं को पेट नथी चवे बचे वाह साईं वाह 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 ॿियो अदाड़े उमिरि मूंखे तुंजन में था पंजा मारनि। बिल्कुल पंजा मारनि अदाड़े उमिरि साईं छा थी चए पंजनि में साईं के कुर्फ़ कड़ा नथी चए बचे साईं कैद खाना नथी चवे बचे साईं राति को ॾींहुं नथी चवे बचे वाह साईं वाह 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 ॿियो बचे अञा बचे अदाड़े उमिरि मूंखे तुंजन में था पंजा मारनि पंजा साईं ख्वाब ख़्याल नथी चवे बचे वाह साईं वाह पंजा साईं ओजागा नथी चवे ओजागा तेरा उस्ताद वाह सुगड़ा वाह सोना साईं गुज़ारत सिधी कयो। गुज़ारत बिल्कुल सीधी थींदी गुज़ारत चए थी अदाड़े उमिरि मूंखे तुंजन में था पंजा मारनि। वाह साईं तुंजा सही कोट पंजा थी उजागा वाह साईं वाह माना जॾहिं उमिरि मारवी टाए थी मारवी छाला उदास वेठी आई हा साईं उते मारवी जो चवण आहे त मूंखे तुंजन में था पंजा मारनि मां तुंहिंजे कोटनि में पंजा उजागा था मारनि। उमिरि जा कोट उमिरि जा बिल्कुलु। कोट वाकई जॾहिं उमिरि मारवीअ खे उमिरि खणी पाणी जे खूह तां ज़ोरी ज़बरदस्ती जॾहिं कोटनि में क़ैद कयो त उते हू वीरान जाइ ॾिसी त कोट हुआ न ऐं पंहिंजा ओजागा अकेली वीचारी पंहिंजे माण्हुनि लाइ ऐं पंहिंजे माइटनि लाइ उदास ई उदास रहंदी त उते शाइरनि तमामु भली सुखड़ी हुई। जन प्यारा दोस्तो हीअ असांजा परे खां महिमान हली आया असांजी मोहबत में ऐं हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी सुखड़ी बि पेश कई तमामु सुठी ऐं घणे खीर वारी गुज़ारत हुई। अदाड़े उमिरि मूंखे तुंजन में था पंजा मारनि साईं अदाड़े उमिरि जा अथई साईं उमिरि जा कोट पंजा साईं ओजागा ओजागा साईं इंसान खे मारींदा आहिनि बिल्कुलु त तमामु सुठी सुखड़ी दोस्तो असांजे हिन चैनल खे जीअं असां पहिरियां बि तव्हांखे अर्ज़ु कंदा पिया अचूं त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे लाज़मी प्रेस कंदो। पोइ दोस्तो हाणे मोकिलाणी कान्हे वधीक सिन सलामत साथ सलामत।